बुकेरा शरीफ थाणे जी हद में सरेआम कुकड़न में मेल लगल इलाइक़े जा वॾा सफ़्ती मैदान में लथल। ख़बर मूजिब बुकेरा शरीफ थाणे जी हद मीर खान थोड़ो वेझो कुकड़न जो सरेआम मेल जारी रहियो, जंहिंमें कुकड़न जा खफ़्ती ऐं जुआरी वॾी तादाद में सरेआम कुकड़न जी वेढ़ ते लखे रुपयनि जूं शर्तूं लगाए छॾियूं। सॼो ॾींहुं मासूम पखियुनि खे पाण में बढ़ाईंदा रहिया, जॾहिं त जुआरियुनि जूं लखे रुपयनि जूं शर्तूं खटियूं। जुआरी बिना खौफ़ ऐं डप जे सरेआम हिक ॿिए जी कुकड़न ते शर्तूं लगाईंदा रहिया, तॾहिं त बुकेरा शरीफ पुलिस हद जवाब ॼाणाए ख़ामोशी अख्तियार करे छॾी। तॾो लयार ज़िले समेत ॿियनि ज़िलनि सां तालुक रखंदड़ कुकड़न जा खफ़्ती पहुतल आहिनि। वाक़े रहे त गुज़िरियल हिक महीने खां मुसलसल कुकड़न जो मेल बुकेरा शरीफ थाणे जी हद में जारी आहे, पर हद जी पुलिस कुकड़न जो मेल लगाईंदड़नि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। जॾहिं त सुञाण धुरिन DIG हैदराबाद ऐं ॿियनि आला इंतज़ामिया खां घुर कई त बुकेरा शरीफ थाणे जी हद में हलंदड़ कुकड़न जो मेल बंदि कराए मासूम पखियुनि खे विढ़ाइण बंदि कयो वञे ऐं जुआरियुनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।